औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढी औरतुनि सां पंहिंजे ॿधीअ जो इज़हार कयो वियो। डिगड़ी में सिंध मज़दूर इत्तेहाद औरत शोबे डिगड़ी पारां सुगरा ख़ासकली, कामरेड सुंदर चन्ना, बच्चा दायो, ज़हरा कुमरानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मीर जान मोहम्मद कॉलोनी खां रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैली खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त औरत हिन वक़्त में ॿिटे निज़ाम जो शिकार आहे। औरत ॿिटो अज़ाब भोगी रही आहे त कॾहिं औरत खे कारोकारी करे क़त्ल कयो पियो वञे। हुननि चयो त ज़ुल्म जे ख़ात्मे लाइ औरत खे भरपूर जदोजहद करे हिकु आज़ादु समाज जोड़णो पवंदो। नएं दहिरे में मज़दूर इत्तेहाद ऐं सिविल सोसाइटी पारां कामरेड हुसैन बख्श नारे जे, कामरेड साहिब खान शेख ॿियनि जी अॻुवाणी में अलावारी टावर खां रैली कढी प्रेस क्लब ताईं मार्च कयो वियो। अॻुवाणनि मुताबिक़ कयो त पाकिस्तान में औरतुनि खे आज़ादी ॾियण सां गॾु उन्हनि खे पंहिंजा समूरा हक़ पिणु ॾिना वञनि। काज़ी अहमद में पिणु रैली कढी वई, जेके ख़िताब कंदे अॻुवाणनि नरगिस टांवी ॿिनि चयो त औरत हिन वक़्त बि ॿिटे निज़ाम जो शिकार आहे। इन ज़ुल्म जे ख़ात्मे लाइ औरत भरपूर जदोजहद करे हिकु आज़ादु समाज जोड़े सघे थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।